कराची ऐं हैदराबाद डिवीजन में मकानी चूंडूं सुभाणे ई थींदियूं। इलेक्शन कमीशन मकानी चूंडूं मुलतवी करण वारे सिंध हुकूमत जी ॿी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध हुकूमत खे मकानी चूंडुनि लाइ सिक्योरिटी जा फुलप्रूफ इंतज़ाम यकीनी बणाइण जो हुकुम। ॿिन्ही डिवीजन्स में मकानी चूंडुनि लाइ सामान जी विरासत बि जारी। मकानी चूंडूं सुभाणे थी रहियूं आहिनि। उम्मीद आहे त MQ को बि गैर सियासी फ़ैसिलो न कंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी MQM खे मकानी चूंडुनि में हिसो वठण जी दरख़्वास्त करे छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सुभाणे कारकुन ॿाहिरि निकिरनि ऐं वोट जो हक़ इस्तेमाल कनि। असांजो फोकस मकानी चूंडुनि ते आहे। पीपल्स पार्टी मुसलसल MQM सां राब्ते में आहे। हुकूमत खे को बि ख़तरो नाहे। असांजा नंबर्स पूरा आहिनि। सुभाणे थींदड़ मकानी चूंडुनि में हिसो वठिजे या न, MQM को बि हतमी फ़ैसिलो न करे सघी। राब्ता कमेटी जे इजलास खां पोइ मुतहिदा अॻवान हतमी मुशावरत लाइ गवर्नर हाउस पहुची विया। मुतहिदा अॻवाननि जो चवणु आहे त तकबंदियुनि तां कंहिं बि रीति पोइ ते न हटंदासीं। कंहिं बि हद ताईं वञी सघिजे थो। मकानी चूंडूं रोकण लाइ ऑर्डिनेंस आणण जो इम्कान रद्द। सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले तहत सुभाणे कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले पास सिंध हुकूमत जो मुशावरती इजलास में कानूनी टीम ब्रीफिंग ॾिनी। ज़रियनि मूजिबि फ़ैसिलो कयो वियो त बल्दियाती एक्ट में तब्दीली बाबति को बि ऑर्डिनेंस जारी न थींदो। सिंध में आईनी हुकूमत आहे। को गैर आईनी कदम न खंयो वेंदो। सिक्योरिटी ख़दशनि बावजूद मुकमल सिक्योरिटी फराहम कई वेंदी। कराची डिवीजन में मकानी चूंडुनि जो दंगल। मुख़्तलिफ़ सियासी पार्टीज़ तोड़े आज़ाद उम्मीदवारनि समेत 17,000 खां वधीक उम्मीदवारनि में मुक़ाबलो। ओलह ज़िले में 2,330, ॾखण ज़िले में 1,807 ऐं कियामाड़ी ज़िले में 1,965 उम्मीदवार आमो साम्हूं। ओभर ज़िले में 1,753, कोरंगी ज़िले में 2,099 ऐं मलीर ज़िले में 1,844 उम्मीदवार मैदान ते लथल। कराची हैदराबाद डिवीजन्स में क़ाइम थियल 8,858 पोलिंग स्टेशन मां 8,153 हसास करार ॾिनल। 43,000 खां वधीक एहलकार ड्यूटी ॾींदा। पुलिस जी मामलत लाइ रेंजर्स जा 500 ऐं FC जा 200 जवान बि मुक़रर हूंदा। आसफा भुट्टो ज़रदारी कराची जे शहरनि खे पीपल्स पार्टी खे वोट ॾियण जी अपील करे छॾी। पंहिंजे बयान में आसफा भुट्टो चयो त सुभाणे मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका इंसानी हक़नि ऐं बराबरीअ ते यकीन रखे थी। कराची असां सभिनी जो शहर आहे। शहर जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ तीर ते ठपो हयो वञे। क़ौमी असेंबली मुद्दो पूरो कंदी। कंहिं बि रीति ब्लैकमेल न थींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास में फ़ैसिलो। इजलास जी अंदरूनी कहाणी बि साम्हूं अची वई।
अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ वीडियो लिंक ज़रिए इजलास में शरीक थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त कंहिं बि सूरत में इमरान ख़ान हथां ब्लैकमेल न थींदासीं। पंजाब ऐं केपी में भरपूर नमूने सां चूंडुनि में हिसो वठिबो। ज़रिए मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सुभाणे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कंदो। शहबाज शरीफ़ खे एतमाद जो वोट वठणो पवंदो। शहबाज शरीफ़ खे एतिरो परेशान कंदुसि जो खेसि निंड जूं टिकियूं खाइणियूं पवंदियूं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जो निजी टीवी खे इंटरव्यू। संदसि चवणु आहे त एमक्यूएम खे जहिड़ी रीति गॾु कयो पियो वञे सियासी इंजीनियरिंग नज़र अचे पई। अंदाज़ो हो त एस्टेब्लिशमेंट ऐं मुंहिंजो मक़सदु हिकु हो, पर मां ग़लति हुयसि। ज़िम्मेवारी असां वटि हुई, पर ताक़त कंहिं ॿिए वटि हुई। जनरल रिटायर्ड बाजवा खे संदसि ख़्वाहिश ते तोसी ॾिनी हुई। हिकु ऑफिसर उन लाइ क़ाइल कयो हो। साल से हमारी ये बस जो है पाकिस्तान की, ये अगर बड़ी रफ्तारी से और सीधे रास्ते में चल रही होती, चाहे वो मुकन्ना है, चाहे वो इंतजामिया है, चाहे वो इदारे हैं, चाहे वो हमारी अदलिया है, या चाहे वो सिविल सर्वेंट्स हैं या पॉलिटिशियंस हैं, मिलकर उस बस को हम सही समझ में लेके जा रहे होते तो आज हमें कर्जों की महंगी हमें आदत न पड़ती। ये पाकिस्तान मिसाल इसकी यह है कि एक हाथ में हमारे एक न्यूक्लियर ताकत है और दूसरे हाथ में कशकोर। ये आग और पानी का ये कब तक ये मैलाप हो नहीं सकता, कब तक चलेगा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हिक हथ में एटम बम ऐं ॿिए में कशकोल आहे। IMF जे शर्तुनि में फाथल आहियूं। IMF कर्ज़ एवज़ बिजली महांगी करण जो शर्त रखियो आहे। अॻी पेट्रोल, बिजली ऐं गैस महांगी करे चुका आहियूं। अवाम ते वधीक बार नथा विझी सघूं। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त कर्ज़ न वठण जो फ़ैसिलो कयो हो, पर माली मुश्किलातुनि सबबि कर्ज़ वठणो पियो। 75 सालनि खां दुरुस्त दग ते न आहियूं। समूरा इदारा किरदार अदा कनि हा त कर्ज़ वठण जी ज़रूरत न पवे हा। सिंध में अटे जे अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में सियासी ऐं समाजी धुरनि जा मुज़ाहिरा। नवाबशाह, जेकबाद, ठुल्ह, बाडह, मीरपुर माथेलो, शहदादपुर, नऊं दंबालू, खडड़ो, झोल ऐं कुंडरी में अटे जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन चयो आहे त अटे ऐं ॿियनि शयुनि जे हथरादू खोट ख़तमु करे महांगाईअ ते ज़ाब्तो आंदो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारदार रोड हादसनि जे नतीजे में 6 ॼणा फौत, 13 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कानपुर वेझो इंडस हाईवे ते कार ऐं वैगन में टकर थियण सबबि औरत समेत 3 ॼणा फौत ऐं 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौतुनि में शाहनवाज़ लाशारी, सनाउल्ला लाशारी ऐं आमना लाशारी शामिल। ढोरो नारो वेझो ॻोठ फज़ल चौहान में रोड हादसे सबबि 2 ॼणा फौत, 22 ज़ख़्मी। तलहार वेझो बाईपास ते ट्रैक्टर ट्राली 8 वरियुनि जे नजीबुल्ला पठान खे चिभाटे छॾियो। लाश अस्पताल मुंतक़िल, ट्रैक्टर ड्राइवर गिरफ़्तार। कुंडरी वेझो नीकरी खे परणाइण जी कोशिश नाकाम। घोट, संदसि पीउ, कुंवार जो पीउ ऐं पंडित गिरफ़्तार। वुमेन पुलिस ॻोठ वल्हार में शादी तक़रीब दौरान कार्रवाई करे घोट शंकर जोगी, संदसि पीउ गोवर्धन, कुंवार जे पीउ सुमार ऐं पंडित रमेश खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस 12 वरियुनि जी कुंवार खे बि हिफ़ाज़ती तहवील में वठी छॾियो। ओबावड़ो वेझो वापारी खां 10 लख रुपया फुर, मोटरसाइकिल सवार हथियार बंदर। नादरा ऑफिस वेझो वापारी हरेश कुमार खां 10 लख रुपया फुर करे फरार थी विया।